पीपल्स पार्टी वफाकी काबीना में शामिल थियण ते गौर शुरू करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात में वफाकी काबीना में शामिल थियण जी दरख़्वास्त। नवाज़ शरीफ बि फ़ोन ते राब्तो करे आसिफ ज़रदारी खे वफाकी काबीना में शामिल थियण जी दरख़्वास्त करे छॾी। पीपी तरफ़ां शुरूआती तौर टेस्ट तौर 3 कलमदान वठण ते गौर। वापारी वारी वफाकी वज़ारत लाइ नवीद कमर ऐं बैनल सूबाई राब्तनि वारी वज़ारत लाइ एजाज़ चखराणी जा नाला तजवीज़। शाज़िया मरी खे BISP जी चेयरपर्सन बणाइण ते गौर। बजट खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी खे पढ़े वज़ीर या नायब वज़ीर आज़म बणाइण जो इम्कान। मुल्क जो नओं चूंडियल 14हों सदर कसम खणी रहियो आहे। चीफ जस्टिस काज़ी फायज़ी सां नए सदर आसिफ अली ज़रदारी खे कसम खणाईंदो। तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ, PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, टिनी हथियारबंद फ़ौजनि जा सरबराह, चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सफ़ारतकार ऐं ॿिया शिरकत कंदा। चीनी सदर शी जिनपिंग तरफ़ां आसिफ ज़रदारी खे सदारती चूंडुनि में कामयाबी जूं वाधायूं। संदसि चवण आहे त मुख़्तलिफ़ शोबनि में अमली सहकार खे हथी ॾियण लाइ आसिफ ज़रदारी सां गॾिजी कमु करण लाइ तयार आहिनि। ॿिन्ही मुल्कनि हर दौर में पंहिंजा रिवायती लाॻापा बरक़रार रखिया आहिनि। आलमी फोरमनि ते हमेशह हिक ॿिए जे मुफ़ादनि जी हिमायत कई वई आहे। पेशावर में बारूदी मवाद की मुंतकली दौरान धमाको, 2 ॼणा मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाणे छॾियो। सर्च ऑपरेशन। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां धमाके जी मज़म्मत। संदसि चवण आहे त हुकूमत दहशतगर्दी जी पाड़ पटण लाइ पुरअज़्म आहे। सऊदी अरब तरफ़ां ग्वादर जी बरसात मुतासिरनि लाइ इमदाद जो ऐलान। सरफराज़ भुट्टी जो चवण आहे त मौसमियाती तब्दीली मुल्क जो सभ खां वॾो मसइलो आहे। माहौलियाती तब्दीली में पाकिस्तान ऐं बलूचिस्तान जो को बि हिसो नाहे। ग्वादर जे बरसात मुतासिर माण्हुनि जे नुक़सान जो अज़ालो कयो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 9 ॼणा फौत। काज़ी अहमद विचो ॼाणनि जी राटसन ऐं ट्रालर में टक्कर सबबि 4 ॿारनि समेत 6 ॼणा फौत। बाडे भरिसां राधण रोड ते मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर में टक्कर सबबि 3 ॼणा फौत। वॾे वज़ीर मुराद अली शाह सकरन में हादसे जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। सकरंड वेझो प्लाट जे तकरार तां छेड़े जे नतीजे में 2 भाइर क़तल, 1 ॼणो ज़ख़्मी। हथियारबंदनि वसीम ऐं उर्स साफ़ी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मोहम्मद मिठल ऐं मोहम्मद अली मणी छिकताण। खानवाहण में मारिजी वियल नौजवाननि जे वारसनि मुक़ाबले खे जाली करार ॾेई छॾियो। गुलाम हुसैन ऐं मोहम्मद इब्राहिम ख़ुशी जे वारसनि जो एहतजाज जी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवण आहे त पुलिस नौजवाननि खे बेगुनाह कूड़े मुक़ाबले में मारियो आहे। मामले जी जांच करे साणनि इंसाफ़ कयो वञे। शिकारपुर में बदमनी ख़िलाफ़ वापारियुनि जे सॾ ते मुकमल शटरबंद हड़ताल। एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाणनि जो चवण आहे त शिकारपुर ज़िले में बदमनी वधी वई आहे। धाड़ा ऐं खुड़लुड़ जा वाक़िया आम थी विया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। कश्मीर में बदमनी ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी जे सॾ ते एहतजाज रैली। अॻवाणनि जो चवण आहे त कश्मीर ज़िले में अमन अमान जी सूरतहाल तमामु घणी ख़राब आहे। हथियारबंद खुड़लुड़ करे रहिया आहिनि पर पुलिस कार्रवाई करण लाइ तयार नाहे। उस्मान शाहुरी जे ॻोठ मोहम्मद सेणो जी रहवासण ॿारड़ी उड़ीअ विॻे पोइ 4 वरनि जी साजदा ख़ासकेली कराची जे अस्पताल में दम ॾिनो। घर में कोहराम। पीर जो ॻोठ जी चादर बाज़ार में नौजवान घर में बिजली जो करंट लॻण सबबि फोतीअ जी शुएब अहमद लाखो तौर सुञाण। मढ़ अस्पताल मुंतक़िल।
सन बरसात ज़मीनुनि ते कब्ज़े ख़िलाफ़ आबाद करण जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो 6200 खां वधीक एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। पुलिस फारिग जो केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। पाकिस्तान सुपर लीग 9 में अॼु 2 मैचूं थी रहियूं आहिनि। इस्लामाबाद यूनाइटेड ऐं मुल्तान सुल्तान्स आम्हूं साम्हूं, कोयटा ग्लैडिएटर्स ऐं लाहौर कलंदर्स जी टीमुनि में दंगल थींदो।